अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असीं पढ़ूं पिया सूरत वाक़िया। अल्हम्दुलिल्लाह असां सूरत वाक़िया पढ़ीसूं। इज़ा वक़अतिल वाक़िअतु। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यातिहि अहलिल बैत अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा वक़अतिल वाक़िअ लैसा लिवक़अतिहा काज़िबह ख़ाफ़िदतुर राफ़िअह इज़ा रुज्जतिल अर्दु रज्जा व बुस्सतिल जिबालु बस्सा फ़कानत हबाअम मुंबस्सा व कुंतुम अज़वाजन सलासा। हाणे इहे टे सलास अज़वाज, सलास ग्रुप, टे ग्रुप जेके आहिनि से थिया। पहिरियों ग्रुप साबिक़ून उलाइकल मुक़र्रबून वॾो, ऐं ॿियो ग्रुप असहाबुल यमीन जो, ऐं टियों जेको ग्रुप आहे असहाबुल यमीन मा असहाबुल यमीन फ़ी सिदरिन मख़दूदिन व तलहिन मंदूदिन व ज़िल्लिन ममदूदिन व माइन मस्कूबिन। हाणे या करीसूं। हिन खां पोइ असहाबुल शिमाल, टियों ग्रुप असहाबुल शिमाल मा असहाबुल शिमाल असहाबुल शिमाल मा असहाबुल शिमाल फ़ी समूमिन व हमीमिन व ज़िल्लिन मिन यहमूमिन ला बारिदिन वला करीम इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिक मुतरफ़ीन व कानू युसिर्रून अलल हिंसिल अज़ीम। हिन खां अॻु में हिकु लफ़्ज़ छुटी वियो, पाण खां माना सम्झ में न आई। इहो पंहिंजे क़लीलु मिनल आख़िरीन अला सुरुरिन मौज़ूनतिन, अला सुरुरिन मौज़ूनतिन, मदन वदन मौज़ूनतिन, वदन माना जड़ियल, जंहिंखे सिंगार जे का शइ हुनखे जड़िजे सोन सां, चांदी सां, हीरनि सां, जवाहरनि सां। त हिते सुरुर जेके आहे, पलंग जेके आहे, खटूं जिते सुम्ह जो बिस्तरा जेके आहिनि से मौज़ूनतिन जड़ियल हूंदा सोन वारनि सां। हिन माना मंझि मुत्तक़ीन अलैहा मुतक़ाबिलीन। ऐं जेके हीअ थिया साबिक़ून जा, ऐं पंहिंजो असहाबुल यमीन वारनि जा जेके बिस्तरा, उन्हनि जी ॻाल्हि कई। पंहिंजो फ़ुर्शिन मरफ़ूअ, उन्हनि जो फ़ुर्शिन मरफ़ूअ, फ़ुर्श होॾां पंहिंजो सुरुरनि होॾां फ़ुर्श, हिते फ़ुर्श माना बिस्तरा विसाॻिया, मरफ़ूअतनि मथे खयल, ऐं हिन पासे हुननि जा सुरुरनि मौज़ूनतनि, हुन जूं जेके बिस्तरा आहिनि जेके से जड़ियल सोने वाण सां या सोने नमूने सां जहिड़ो बि। खटूं असांजे पाकिस्तान हिंदुस्तान में जेके असीं जेके कयूं था सिंध में, ओड़ियूं जिते किथे कोन थियनि। पलंग मुख़्तलिफ़ क़िस्म जा थियनि था पलंग। पलंग जी माना शींहं बि आहे, पलंग माना खट, मतिलबु त बहरहाल। हाणे अॻिते ॻाल्हि त हीअ जेके टे नमूने जा हुआ उहे पंहिंजो असहाबुल शिमाल मा असहाबुल शिमाल फ़ी समूमिन व हमीमिन व ज़िल्लिन मिन यहमूमिन ला बारिदिन वला करीमिन इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिक मुतरफ़ीन। मुतरफ़ माना तरफ़ माना नाज़ुक बद लग्ज़ूरियस लाइफ रहण वारा, ऐशत जी ज़िंदगी गुज़रण वारा मुतरफ़ीन। वकानो युसिरून, इसरार थे कयूं अलल हिंसिल अज़ीम, हिंस अज़ीम वॾो गुनाह कहिड़ो आहे? वॾो गुनाह शिरक आहे, सभिनी खां वॾो। हुनखां पोइ ज़ना आहे, हुनखां पोइ बुछड़ाई, क़त्ल आहे, ग़ारतगरियूं आहिनि। इहे वॾा हिंसिल अज़ीम वॾियूं, त सभिनी खां वॾो शिरक बुत परस्ती आहे। कुन्ना युसिरून, उन बुछड़ाइनि ते, पंहिंजे फ़हाशी ते, पंहिंजे ज़नाकारी ते, पंहिंजे रिश्वतखोरी ते इसरार कनि था, हुन ते ख़ुशि थियनि था, हुन ते ज़िद कनि था त असां हीअं कंदासूं। असां वरी ख़ुशि थिया त वरी टेड़ी कनि था, वरी दुनिया खे ॿुधाइनि था, ॾिसो त असां हीअं था कयूं, हूअं था कयूं, अहिड़ा कम करियूं था। पोइ माना उन्हनि जो जेको आहे सो वापसि अचणु दीन ते तमामु ॾुखियो आहे। जेको हिकु काहे पियो ऐं उन ते ज़िद करे, उन ते अकड़
करे उन ते हथु करे उन ते वॾाई करे उन ते उनखे सम्झे त हीअ चङाई आहे, इहा तमामु ख़राबु ॻाल्हि आहे। वकानो यक़ूलून इज़ा मितना व खुन्ना तुराबुन व इज़ामन ऐना लमबऊसून, छा असीं वरी मोटाया वेंदासूं। हाणे इहो जिते किथे क़ुर शरीफ़ में जिते बि सूरत यासीन में, सूरत साफ़ात में, ॿियनि घणनि सूरतुनि में इहो अचे थो त असीं जॾहिं हॾा थी वेंदासूं, मिटी थी वेंदासूं त पोइ असांखे उथारियो वेंदो। पोइ अलाह ताला चए थो भले हॾा थियो की पथर थी वञो की पंहिंजो जेको वणियो सो थी वञो हलिया, पर तव्हांखे ख़ाक थी वञो, असां तव्हांखे वरी उथारींदासूं। इहा ॻाल्हि जिते किथे अलाह ताला ईअं ई चए थो। कुल इनल अवलीन वल आख़िरीन मजमून इला मीक़ात यौम, तव्हांखे सभिनी खे असां जमा कंदासूं मिलण वारी जाइ ते। सुम्मा इन्नकुम अय्युहा द-दाल्लून अल-मुकज़्ज़िबून लाकिलून मिन शजरिन मिन ज़क़ूमिन फमालिऊन मिनहा अल-बुतून फशारिबून अलैहि मिनल हमीम फशारिबून शुरबल हीम हाज़ा नुज़ुलुहुम यौमुद्दीन। इहा हूंदी तव्हांजी महिमानी। न हाणे हितां अचे त 57 आयत खां अलाह ताला ॿुधाए थो त तव्हांखे असां ख़लक़ियो आहे। नानो ख़लक़नाकुम फलौला तुसद्दिक़ून, पोइ छो नथा तस्दीक करियो यानी असांजे दीन जी, असांजे क़ुर जी, असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छो नथा मञो, हुनजी तस्दीक करियो। इहो सूरत ज़ुमर में लफ़्ज़ आयो त जेको सच सां आयो ऐं जंहिं उनजी तस्दीक कई, सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको आहे सो तस्दीक करण वारो पहिरियों शख़्स आहे जेको तस्दीक थो करे। हुन करे अलाह ताला हुनजो दर्जो बुलंद कयो आहे, सिद्दीक़ अकबर सॼाईंसि उनखे। तस्दीक छो नथा कयो, तुसद्दिक़ून छो नथा वेसा करियो, तस्दीक करियो त भई मञो त हीउ क़ुर आहे, अलाह वटां आयो आहे, हीउ रसूल आहे, हिनखे अलाह मोकिलियो आहे, हीउ दीन आहे जेको अलाह जो दीन आहे, हीउ बास बादल मौत थींदी, हिसाब किताब थींदो। इहो छा नथा मञो तव्हां, छो नथो मञण में अचे तव्हांखे। अफ़राइतुम, हाणे मिसाल थो ॿुधाए त जेके तव्हां भला हीउ औरत मर्द शादियूं था करियो त पोइ वरी पंहिंजो करियो था जेको बि कमु, त अफ़राइतुम मा तुमनून, जेको उछलियो था कतिरो जेको पंहिंजो स्पर्म जो या पंहिंजी एग सां मिले थो, त उहो जेको मिलाए थो, जेको फर्टिलाइज़ेशन करे थो, जेको ॿार पैदा करे थो, उहो केरु आहे? तव्हांजे वस जी ॻाल्हि आहे या अलाह जे वस जी ॻाल्हि आहे? अलाह जी वस जी ॻाल्हि न करे त बसि न करे, ॿारु थिए वरी किरी पए, वरी हीअं बि थिए वरी हूअं बि थिए, वरी हीअं बि थिए वरी मरी वञे नंढे हूंदे ई, मतिलबु त अलाह ताला जे वस में आहे। तव्हांजे वस में छा आहे? अफ़राइतुम मा तुमनून अंतुम तख़लुक़ून, तव्हां तख़लीक़ उनजी तव्हीं था करियो, पैदा उनखे तव्हां करियो, उनखे ॼमायो उन तव्हां था, या अलाह थो नहनुल ख़ालिक़ून, या ख़ालिक़ असीं आहियूं। ख़ालिक़ केरु आहे? ख़ालिक़ अलाह आहे, सॼे जहान खे ख़लक़ण वारो अलाह आहे। नानो क़दरना बैनकुमुल मौत, असां मक़दूर करे छॾियो आहे, मुक़ररु करे छॾियो आहे तव्हांजो मौत। हाणे मरो था पओ पंहिंजो उन कोरोना जे डप में, भई मरणो तव्हांखे उन हिकिड़े ॾींहं में आहे जंहिं ॾींहुं मरणो आहे तव्हांखे। अलाह ताला मारींदो त जंहिं ॾींहुं मारे। हाणे ताईं मरण खां अॻु में 1000 दफ़ा था मरो, हर वक़्तु था मरो, सॼो ॾींहुं पिया मरो, त इहो त को फज़ीलत कोन्हे का। नानो क़दरना बैनकुमुल मौत, हाणे मौत जी ॻाल्हि वरी बि अॻिते ईंदी, ऐं मौत मक़दूर थियल आहे, ऐं अलाह ताला मौत जे वक़्त खां वठी जेको हिसाब किताब शुरू थो थी वञे, हिन आख़िर में हिन सूरत जे ई उहा ॻाल्हि ईंदी, मौत जी ॻाल्हि अॻिते ईंदी आहे। नानो क़दरना बैनकुमुल मौत वमा नहनु बेमसबूक़ीन, पोइ असीं पोइते मसबूक़ीन जी माना पोइते छॾे वियल, यानी सभु डोड़ लॻाए बि जो पहिरियों मैराथन था कयो, पोइ डोड़ो था हिक ॿिए खां अॻिते, ॿियनि खे पोइते छॾे था वञो, तव्हां अॻिते वधी था वञो, अॻिते वधण जी ॻाल्हि आहे, यानी आजिज़ करणु ॿियनि खे ऐं पाण ग़ालिब थियणु, मग़लूब करणु ॿियनि खे ऐं पाण ग़ालिब थियण जो, पाण सबक़त खणी वञणु, पाण खटणु ऐं ॿियनि खे हाराइणु। अलाह ताला चयो मूंखे त ईअं हाराए कोन सघंदो, यानी यू आर नॉट गोइंग टू विन फ्रॉम मी, यू आर गोइंग टू लूज़ इफ यू डोंट फॉलो मी। तो लूज़र तव्हां थींदव, आउं कोन थींदुसि। अलाह सुब्हानो ताला ईअं थो चए, मसबूक़ीन असीं कोन हूंदासूं, सबक़त असां खटंदासूं, सभु साबिक़ीन जेके आहिनि असांजा। हिते हिन सबक़त वारी ॻाल्हि हिते हिन सूरत में घणी आहे। वमा नहनु बेमसबूक़ीन अला अन नुबद्दिल अमसालकुम, हिन खां जो बदिलाए आणियूं, नुबद्दिल
बदिलायूं असीं अमसालकुम तव्हां जड़नि खे ॿिया उहा नुनशकुम फी माला तलमून ऐं तव्हांखे वरी अहिड़े नमूने सूरत ॾियूं अहिड़े नमूने सां ठाहियूं जंहिंजी तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हां छा तव्हांखे ख़बर कोन्हे छा था ठाहियूं तव्हांखे नुनशकुम फी माला तलमून वलक़द अलिमतुम नशअतल ऊला फलौला तज़क्करून तव्हांखे पहिरीं दफ़ो असां यकीन तव्हांखे असां ई ठाहियो हुयो यानी तव्हांखे पैदा असां कयो आहे आदम खे असां पैदा कयो ज़मीन आसमान खे असां पैदा कयो अलाह ताला पैदा कयो फलौला तज़क्करून पोइ नथा नसीहत वठो उहा यादि नथा करियो छो त भई आसमान ज़मीन कंहिं ठाहिया आहिनि तव्हां ठाहिया आहिनि छा तव्हांजे पीउ ॾाॾे ठाहिया आहिनि छा तव्हां फलाणे ट्रम्प ऐं बुश ऐं ब्लेयर ठाहिया आहिनि इहो जेको मैक्रोन आहे जंहिंखे कोरोना खाई सुभाणे अलाह ताला पुॼेसि को पंहिंजे असांखे जेको नबी पाक सलाह जी गुस्ताखी थो करे ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ु नफ़रत थो पखेड़े धरती ते हींअर वेठो ऐं ट्रम्प खे अञा मस हीणो कयो आहे माण्हुनि त अमेरिका खे त हिन पासे हाणे वरी फ्रांस जेको आहे सो उभरियो आहे वरी ॿीहर 100 सालनि खां पोइ अॻे बि इहो ई कंदो हो हाणे बि इहो ई थो करे ब्रिटिश एम्पायर सां गॾिजी अफ़ैतुम मा तहरुसून हाणे ॿियो मिसाल इहो आहे त जेको तव्हां ॿिज पोखियो था ज़मीन में अफ़राइतुम छा उहो ॾिठो त तव्हां ऐं पोइ ॿुधायो साईं ॿुधायो भला भले ॿुधायो जी ॻाल्हि कोन्हे ॾिसण जी अफ़राइतुम मा तुम नून तहरसून जेको तव्हां पोखियो था यानी ॿिज जेको छटियो था होॾां हू ॿिज छटियो हेॾां हीउ ॿिज छटियो ॿई ॿनियूं आहिनि पंहिंजो औरतूं बि ॿनियूं आहिनि पंहिंजो मर्दनि जूं ऐं खेतियूं बि पंहिंजो खेती ऐं पंहिंजो वनी ऐं ॿनी ॿई जेके आहिनि से मर्द जे लाइ मेणो आहे पंहिंजो त ॿनी ऐं वनी को जेको गैरत वारो न हुजे उहो हुन सां खेचल करे तहरसून अंतुम अफ़रैतुम मा तहरसून अंतुम तज़राऊनहू हम नहनु ज़ारिऊन छा उनखे फुटायूं था ॼमायूं था असीं या तव्हीं था फुटायो यानी जेको सिलो निकिरे थो उन मां मेवो थिए थो उन मां वणु थिए थो उन मां मेवो थिए थो खाओ था पियो था उहो तव्हीं था ॼमायो पैदा कयो या असीं था पैदा कयूं ॼमायूं था अंतुम तज़राऊनहू हम नहनु ज़ारिऊन लव नशाओ जेकॾहिं असीं चाहियूं लव नशाओ लजअलनाहु हुतामा जेके असीं चाहियूं त उन ॿनीअ खे असीं लताड़ियल करे छॾियूं हथीम करे छॾियूं यानी जीअं चिॿाड़िजे या जीअं लताड़े भेले छॾिजे ख़राबु करे छॾिजे हुतामनि करे छॾियूं फज़लतुम तफ़क्कहून पोइ तव्हां वेठा उनजी मुतलिक़ ॻाल्हियूं करियो वेठा चयो अड़े मथां बर्बादु थी वियो अड़े मुंहिंजो फ़सुलु थी वियो ख़राबु अड़े ईअं थी वियो अड़े हेतिरा मच्छर खाई विया मेहूं मारे वियूं हीअ ॿोॾि अची वई हीअ थी हलियो हू थी हलियो वेठा पोइ रुॻो ॻाल्हियूं कयो फज़लतुम तफ़क्कहून ऐं इन्ना लमुग़रमून त असां ते चठी पइजी वई बल नहनु महरूमून बल्कि असीं त बदबख़्त थियासीं महरूम थी वियासीं पंहिंजो डिप्राइव थी वियासीं हलिया बल नहनु महरूमून हाणे इहो ॿियो मिसाल हो उन खां पोइ टियों मिसाल अलाह ताला जो पाणीअ जो अफ़रैतुमुल मा अल्लज़ी तशरबून इहो कोन ॾिठो था जेको पाणी ताईं पियो था अफ़रैतुम छा भला पोइ ॿुधायोसि मतिलबु त कोन्हे लफ़्ज़ लिटरल माना आहे त ॾिठो कोन अथव छा इहो अफ़राइतुम पोइ माना ॾिठो कोन अथव ॿुधायो या ॻाल्हि त ॾिठो कोन अथव खणी ईअं की चइजे पर हाणे साईं तर्जुमो कयो आहे अफ़रैतुमुल मा अल्लज़ी तशरबून उहो पाणी जेको तव्हीं पियो था अंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्न उहो बादलनि मां ककरनि मज़ा तव्हीं नाज़िल था करियो तव्हीं वसायो था तव्हीं हेठि था लाहियो की न असीं था लाहियूं ककरनि मज़ा हम नहनुल मुनज़िलून असीं वसाईंदड़ आहियूं लव निशाओ जेकॾहिं असीं चाहियूं जअलनाहु उजाजा असीं चाहियूं त हुनखे खारो करे छॾियूं हुनखे असीं उजाज करे छॾियूं कसारो करे छॾियूं छा थो चवे साईं उजाजनि खारो पाणी करे छॾियूं गौरनि सूरत तबारकल जी बि गौरनि यानी हुन पाणी हलियो वञे हेठि हितां पाणी कढी न सघो मूंखे हीउ जेको उजाज करे छॾियूं जेको पीअण जो पाणी खारो खटो किनो कड़ो थी वञे हलियो जो तव्हां पी न सघो
यानी ईअं थो थिए हाणे असां सिंध में सॼो पाणी खारो खटो ख़राबु किनूं, जिते किथे जेके वेझा आहिनि दरिया जे उते पाणी मिठो आहे, बाक़ी जिते किथे असांखे सज़ा पई मिले सिंधियुनि खे जो इन करे जो असांजा लक्षण आहिनि अलाह ताला खां भॼण वारा। गॾह जीअं भॼंदो आहे शींहं खां, अलाह ताला मुदस्सिर सूरत में फरमायो, तीअं असीं सिंधी जेके आहियूं अलाह जे दीन खां, अलाह जे मस्जिद खां, अलाह जी ॻाल्हि खां, नमाज़ खां, क़ुर खां ईअं था भॼूं सिंधी जो वञी था ख़ैरु गॾह जीअं भॼंदो आहे शींहं खां। चए थो आहे जेके खारो करे छॾियां पाणी पोइ फौला ला तशकुरून, पोइ शुकुरु छो न करियो। हाणे असीं शुकुरु नथा करियूं त पोइ वेठा लोड़ियूं, इहो भई सिंध में सही ॿोॾियूं थी वञूं, हीअं थी वियो हूअं थी वियो। हा भाई शुकुरु करियो, रब पाक तव्हांखे वधाए ॾींदो। नथा शुकुरु करियो पोइ हाणे झलियो पेर, अलाह पुॼंदो पाण ई। रब पाक खां माफ़ी घुरबी, रब पाक खां मग़फ़िरत घुरबी त पोइ अलाह ताला चङाई कंदो। रब पाक इनशा असां चाहियूं था त पंहिंजी धरती ते, सिंध जी धरती ते अलाह ताला पंहिंजो रहम करे, पंहिंजो मींहं वसाए, सुठा जेके भला फसल भला थियनि, पाणी मिठो थिए, असांजो पाणी असांजो खारो करे छॾियोसि। असांजा लक्षण आहिनि अहिड़ा, कोई ईअं कोन को अलाह जो ॾोह आहे। उजाजन फलौला तशकुरून। हाणे चोथों मिसाल, अफ़रैतुमुन नार लती तूरून, उहा ॾिठी अथव जेका बाहि आहे जेका तव्हां ॿारियो था, तूरून तूरून ॿारियो था, बाहि यानी बाहि ॿारियो था, उन वञा मानी पचायो था, खाओ था। बाहि जेका सेक बि करियो था सियारे मंझि, पंहिंजो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सेक जे लाइ वियो, चए थो बाहि तूं ॾिसां पियो उमाड़ी काबाऊं खणी हथु करे अचां, पंहिंजो पोइ सेक हुते नबूअत मिली वियसि हली। पर असां बि जेको आहे थो सियारे मंझि सेक था करियूं, पंहिंजा हथ था तपायूं बाहि ते, पर मानी था पचायूं, ॿोड़ था पचायूं, सभु खाऊं पीऊं था बाहि ते। बाहि खां सवाइ जेको आहे सो खाई पीऊं न कोन सघूं। हाणे चए थो अंतुम हिननि ॿिया जेका बाहि अंतुम अंशअतुम शजरतहा, पहिरीं त हिकिड़ो त काठियूं ई ॿारबियूं हुयूं, पर हाणे जेको पेट्रोल ऐं गैस ऐं इहो इस्तेमालु असीं करियूं था, उहो बि हेठि जेको वण विया आहिनि मिलियन साल अॻु में, उन मञा कोयलो थियो आहे, उन मञा पेट्रोल थियो आहे, उन मञा गैस थियो आहे, उन्हनि वणनि मञा गैस पैदा थियूं आहिनि, त उनजो ई वणनि मझां ई शयूं थियूं आहिनि जेके असीं ॿारण जे हैसियत सां ॿारियूं था, ॿारण करे ॿारियूं था, जंहिंखे सो ॼण ॿारण जो वणनि जो आहे, शजरत मझां आहे। अंतुम अंशअतुम शजरतहा, उन्हनि जा वण जेके आहिनि से तव्हां ठाहिया आहिनि, तव्हां पैदा कया आहिनि, या अम नहनुल मुनशिऊन, या असां उन्हनि खे ठाहियो आहे, मुनशिऊन नहनु जअलनाहा तज़किरतन, असां उनखे नसीहत लाइ पैदा, इहा ॻाल्हि सॼी कई आहे। उहो मताअन, इहो तव्हां लाइ चङाई आहे, हिकिड़ी ख़ैर खाई आहे, तज़किरतन ऐं पंहिंजी नसीहत लाइ, त मता आहे तव्हांजो लिल मुक़वीन, कुवत जे लाइ, खाइण जे लाइ, पीअण जे लाइ, लाइ जेके वञनि पिया माना सफ़र वफ़र में हूंदा त बाहि ॿारींदा, घर में वेठा हूंदा त बाहि ॿारींदा, जिते बाहि ॿारे मानी पचाईंदा जिते किथे, सो बराबरि उन्हनि जे लाइ असां। हाणे हिते अॻिते थी ॻाल्हि हले, पंहिंजो 73 आयत ते ॼणो इहो रुकू थियो ऐं ॻाल्हि वरी ॿिए तरफ़ रुख़ थी रखे, फसब्बिह बिस्म रब्बिकल अज़ीम, पोइ पाकाई बयानु कर उन रब पाक जी, जेको रब पाक अज़ीम आहे। हाणे इहो जेको आहे सभु इस्म रब्बिकल अज़ीम, त इहो असीं रुखूअ में असांजे नबी पाक सां फरमायो त इहो रुखू में इस्तेमालु कयो, सभु इस्म रब्बिकल आला, सभु सुम्हण जेको बि पढ़ो था रुखूअ में, मूंखे ख़बर न आहे हाणे यादि त छा था पढ़ो, सभु बिस्म रब्बिकल अज़ीम हिते आहे, ऐं ॿियो पंहिंजो आख़िर में हिन सूरत जे आहे ॿियो दफ़ो, ऐं टियों दफ़ो वरी सूरत मारज जे आख़िर में जो आहे इहो साॻियो लफ़्ज़, ऐं सभु इस्म रब्बिकल आला वरी आहे पंहिंजो सूरत आला मज, उहो वरी पंहिंजो सजदे में इस्तेमालु थो कजे। त इहे ॻाल्हियूं हिते हाणे सभु इस्म रब्बिकल अज़ीम। हाणे हिते ॻाल्हि वरी ॿिए पासे अचे थी, पर पंहिंजो तमो थिए थो हिन सूरत जो, फला उक़सिम, मूंखे कसम आहे भई मवाक़िअन नुजूम, सितारनि जे लहण जो, मवाक़िअ मज़ाई मवाक़िअ, उहो लहनि था उभरनि था, लहनि था असांजे नज़र मां, बीठा आहिनि उते, हलनि पिया उते पंहिंजे नमूने सां, न को लहनि था न को उभरनि था, इन माना में बि त पर पिया हलनि,
पर असांजी नज़र खां जॾहिं ओझल थी था वञनि त पोइ असीं चवंदा लही वियो हलियो, असां जे नज़र अचनि था त चवंदा उभिरियो आहे, त हाणे उभिरियो उन वक़्तु कोन्हे, उभिरियो अॻु में ई बीठो आहे वीचारो। पर असांजा लफ़्ज़ जेके आहिनि दुनियादारी जा से अहिड़ा आहिनि, उक़्सिमु बिमवाक़िअन नुजूम व इन्नहू लक़सम लौ तअलमून अज़ीम, इहो कसम वॾो आहे जो आऊं सितारनि जो कसम खणी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जो सितारनि जी माना तव्हांखे जेसिताईं सम्झ में अचे तेसिताईं हीअ वॾी ॻाल्हि आहे। इन्नहू लक़ुरआनुन करीम, हीउ जेको मोकिलियो अथमि सो क़ुर आहे, बाज़ारो आहे, करामत वारो, इकराम वारो आहे, चङाई वारो आहे, भलाई वारो आहे। हिन खां अॻी सूरत रहमान, हीअ कराम, हू रहम वारी, हीअ करम वारी सूरत, ॿई रहम ऐं करम वारियूं सूरतूं आहिनि। इन्नहू लक़ुरआनुन करीमुन फ़ी किताबिम मखनून, हीउ किताब मखनून जेको लिखियलु आहे, जेको ॻुझो आहे, जेको यानी लोह महफ़ूज़ जेको कंप्यूटर अलाह सुब्हानहू तआला जो जेको आहे वॾो, उन मंझि लिखियो पियो आहे अॻु में ई, जेको पैदा धरती आसमान खां करण खां अॻु में असां लिखी छॾियो हुते। इन्नहू लक़ुरआनुन करीमुन फ़ी किताबिम मखनून ला यमस्सुहु इल्लल मुत्तहरून, उनखे केरु छुई नथो सघे सवाइ उन्हनि जे जेके पाक आहिनि। हाणे मुंहिंजा हिकिड़ो माना इहा आहे त भई हुते रुॻो पाक यानी फ़रिश्तनि जी रसाई आहे लोह महफ़ूज़ जी हुन ताईं, पर हिते जेको असांजे मसहफ़ आहे हुनखे बि पाकाईअ जी हैसियत खां सवाइ हथु न लाहिबो, इहा माना बि सभु जमहूर जी माना आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहो हुकुम फरमायो आहे। इन करे इन वञा उबतियूं सुबतियूं मानाऊं ॿियूं न कढजनि, त बिना वुज़ू जे या बिना पाकाईअ जे क़ुर जेको आहे सो पढ़ी सघे थो। पर हाणे काफ़िर आहिनि माण्हू, पोइ किताबु आहे त पोइ हाणे उन्हनि खे ख़बर न आहे त वठंदा दुकान तां, हाणे छा कबो, उहे भले पिया जीअं वञनि थी कनि, पर असां जेके उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहियूं, जेके मुस्लमान आहियूं, असांखे ख़बर आहे त क़ुर आहे, त पोइ नापाकाई जी हैसियत में क़ुर खे हथु न आहे लाहिणो, पाक थी पोइ हथु लाहिणो आहे। इहो को वॾी तकलीफ़ जी ॻाल्हि कोन्हे का, इन में बहस मुबाहिसे जी वधीक ज़रूरत कान्हे का, ऐं पंहिंजो उबतियूं सुबतियूं माना कढण जी ज़रूरत न आहे का। ला यमस्सुहु इल्लल मुत्तहरून, सभु ॻाल्हियूं हिन में अची वियूं, ऐं ख़ुशूसन इहा ॻाल्हि जेका असांजे लोएस्ट लेवल जी ॻाल्हि आहे सा इहा आहे त पाकाईअ सां क़ुर शरीफ़ खे हथु लाहिबो, मसहफ़ शरीफ़ खे बिना वुज़ू जे निमाज़ पंहिंजो यादि पढ़ी सघिजे थो क़ुर शरीफ़ सॼो जेको बि, जेकॾहिं वुज़ू तव्हांखे न आहे। पर जुनूब जी हालति आहे, यानी छा चइबो जेको गुस्ल जी हालति, उन मंझि पोइ गुस्ल करे तंहिंखां पोइ माण्हू क़ुर पढ़ंदो यादि बि। हैज़ जे हालति में, नफ़ास जे हालति में, जुनूब जे हालति में क़ुर शरीफ़ पढ़ण जो हुकुम न आहे, यादि बि न आहे। मसहफ़ जेको आहे खणिबो त पोइ गुस्ल बि हूंदो, वुज़ू बि हूंदो, वग़ैरह वग़ैरह। ला यमस्सुहु इल्लल मुत्तहरून तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन, लथल आहे, लाथल आहे तुंहिंजे रब वटां, जेको आहे जहाननि जो पालनहार आहे। अफ़ बिहाज़िल हदीस अंतुम मुदहिनून, छा तई हिन मंझि हीअ जेका हदीस, हीअ जेको ॻाल्हि आहे उन मंझि तई चाहियो था त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां नरमी करे, यानी कुझु छॾत छुॾत करे, तव्हां सां कुझु हेॾां होॾां करे, कुझु मञे कुझु न मञे, कुझु छॾे ॾिए, तव्हां ईअं था चाहियो। यानी हिन में भाइयूं था त या अय्युहल काफ़िरून ला आबुदु मा ताबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुदु वला अना आबिदुम मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुदु। छॾत छुॾत जी ज़रूरत कान्हे का, जेका हुकुम आहे अलाह जो उहो हुकुम ईअं ई रहंदो क़यामत जे ॾींहं ताईं, ईअं रहंदो। न को बुश जे चवण ते, न को ब्लेयर जे चवण ते, न को ट्रम्प जे चवण ते, न को मैक्रोनी जे चवण ते, कंहिं काफ़िर जे, कंहिं मुर्तद मुस्लमान जे चवण ते असीं को क़ुर खे बदिलाईंदासूं, को हदीस खे बदिलाईंदासूं, या ईअं रहंदी क़यामत जे ॾींहं ताईं, ईअं रहंदो जीअं क़ुर जीअं हींअर आहे। हिन में को बदिल सिधण जो, मुदहिनून नरमी करण जी का ज़रूरत कोन्हे असांखे, जेको अलाह ताला जो हुकुम आहे सो हुकुम आहे। वतजअलून रिज़्क़कुम अन्नकुम तुकज़्ज़िबून, ऐं तव्हां पाण बनायो आहे उनजो नसीब बनायो अथव, रिज़्क़ बनायो अथव, यानी खाधो पीतो तव्हांजो सॼो इन्हिसार इन ते आहे त असीं हिन क़ुर खे कूड़ो साबित करियूं ऐं हिन जे ख़िलाफ़ु वेठा ॻाल्हायूं। तुकज़्ज़िबून, हिनखे सॼो तव्हांजो यानी ज़िंदगी हयाती जो मक़सदु ई तव्हांजो इहो आहे त हिन क़ुर खे कूड़ो वेठा चओ, क़ुर खे कूड़ो कयो।
वतजअलून रिज़्क़कुम रिज़्क़ कयो अथव यानी खाधे पीते सॼो रिज़्क़ तव्हांजो जेको आहे सो इहो ई आहे बसि मक़सदु ज़िंदगी जो हयाती जो जीअण जो सॼो इहो आहे त क़ुर खे कूड़ो कयो जेको अलाह ताला ॾिनो आहे जेको नबी पाक जे हथां पहुतो आहे असांखे ऐं जेको अख़्तियार कयो दीन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त उनखे तव्हां कूड़ो वेठा कयो उनजे ख़िलाफ़ु वेठा ॻाल्हायो वतजअलून रिज़्क़कुम अन्नकुम तुकज़िबून फलौला इज़ा बलगतिल पोइ जे अहिड़ा हैसियत वारा आहियो त हाणे मौत ॾांहुं जेको इशारो आयो हाणे उन ॾांहुं वरी तवजो थो थिए फलौला इज़ा बलगतिल हुलक़ूम पोइ जॾहिं साहु जेको निर्गत ते अची पहुचंदो यानी सकरात जो आलम में जॾहिं तव्हां थींदव फलौला इज़ा बलगतिल हुलक़ूम वा अंतुम हीनइज़िन तंज़ुरून जो मरण वारो आहे सकरात जे आलम में जेको माण्हू आहे उनजे चौधारी ताईं फिरिया वेठा आहे उनजा माइट मिट त केॾी महिल थो साहु वञेसि टंगूं सिधियूं कयूंसि अखियूं पूरियूंसि ऐं पंहिंजो गुस्ल ॾियूंसि जनाज़ो खणूंसि त वञी पहुचायूंसि पोइ त हीअं भले केतिरा भाईंदा हुजोसि हीअं केतिरा नफ़रत कंदा हुजोसि हीअं केतिरा मुहबत कंदा हुजोसि पर जॾहिं बीठा हूंदा आहियो हुनजे साम्हूं हुनजो फलौला इज़ा बलगतिल हुलक़ूम व अंतुम हीनइज़िन माना उन वक़्तु हीन माना वक़्तु उन वक़्तु तंज़ुरून इंतज़ार में हूंदा आहियो त केॾी महिल तो वञे अमरा जो साहु त असीं बि कमु असां पंहिंजो ड्यूटी अची पूरी कयूं इस्माइल वाजा जे हवाले कयूंसि की फलाणे जे वञी वई गुस्ल ॾिएसि की वञी दफ़न करेसि असां त अख़बार लहे की पंहिंजो छा थिए जेको बि हीन तंज़ुरून नानो अक़रबु इलैहि मिनकुम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद चए थो असीं अलाह सुब्हानो ताला माण्हुनि खां वधीक जेके माइट अथसि मिट अथसि ज़ाल अथसि पुटु अथसि भाउर भेनर धीअ जेके बि हुनखे वधीक भाइनि था या वधीक नफ़रत कंदा जेका असीं हुनखे वधीक वेझा आहियूं तव्हां सभिनी खां माइटनि मिटनि खां असीं हुनखे वेझा आहियूं यानी त तव्हां भाउ असीं वेझा आहियूं पर अलाह सभिनी खां नानो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद हिते अलाह ताला चवंदो असां त हुनखे तव्हां सभिनी खां असीं नानो अक़रबु इलैहि मिनकुम तव्हां सभिनी खां असीं हुनखे वधीक वेझा आहियूं वला किला तुबसरून पर तव्हांखे उन ॻाल्हि जी इंसाइट कान्हे तव्हां उहो नथो सम्झो तव्हांखे उहो नथा ॾिसो तुबसरून बसारत कान्हे उन तव्हांजी ॻाल्हि खे त तव्हां ॾिसो कोन था पर असीं हुते मौजूदु आहियूं असांजा फ़रिश्ता बि मौजूदु आहिनि ऐं पाण अलाह सुब्हानो ताला पाण ॼण हुते ॾिसे थो वेठो हा फलौला इन कुंतुम ग़ैर मदीनीन पोइ जेकॾहिं न आहियो तव्हां जेकॾहिं आहियो इन कुंतुम ग़ैर मदीनीन फ़ैसिले में कब्ज़े में यानी अदा जे कब्ज़े में तव्हांजो मौत ऐं हयात न आहे तव्हांजे पंहिंजे वस में जेकॾहिं मौत अथव सम्झो चए थो न मौत अलाह जे वस में न आहे अलाह असांखे कोन मारींदो असीं पाण खे मारींदासीं जो पाण खे आपघात कंदो यूथेनेशिया कंदो फलाण कंदो सम्झो त पोइ हाणे जेकॾहिं तव्हीं पाण खे था फलौला इन कुंतुम ग़ैर मदीनीन जेकॾहिं असांजे कब्ज़े में न आयो ऐं तरजून हा त पंहिंजो जो रूह भला मोटाए हिन में विझोसि इहो जेको असीं निड़ीअ मां कढूंसि पिया हाणे सम्झो उहो तव्हां मोटाए हुनखे विझोसि तरजून हा माना रूह जेको कढूंसि पिया असीं साहु कढूंसि पिया जेको जान जेका कढूंसि पिया उहा मोटाए विझो हुन में तरजून हा इन कुंतुम सादिक़ीन जेकॾहिं तव्हीं सचा आहियो त पोइ वारो करियो हुन में साहु विझो वापसि इन हाणे साहु हुनजो निकितो हुन खां पोइ टे सिचुएशन साॻिया थिया जेके शुरू खां पिया अचनि त पंहिंजो असाब यमीन खां शुरू थी असाब शिमाल जी ॻाल्हि थी असां साबिक़ून मुक़रबून उनजी ॻाल्हि थी पोइ असाब ज़मीन जी ॻाल्हि थी पोइ असाब शिमाल जी ॻाल्हि थी हाणे वरी मुक़रबीन जी ॻाल्हि थींदी वरी बि फ़अम्मा इन कान मिनल मुक़रबीन पोइ जेके मुक़रबीन आहिनि जेके सभिनी खां मथां खां वेझा जेके अलाह ताला खे उन्हनि जी ॻाल्हि पहिरीं आहे फरौहुन व रैहानुन व जन्नत नईम मरण शर्त उन्हनि जे लाइ आहे राहत
ऐं रेहान ख़ुशबू रोज़ी रिस्क रेहान जी माना रिस्क जी माना बि आहे मतिलबु त उते अलाह ताला वटि रिस्क आहे जीअं हिते असांखे रिस्क ई खाऊं पिया माउ जे पेट में ॿिए क़िस्म जो रिस्क हो क़बर में ॿियो रिस्क आहे हशर खां पोइ जन्नत में रिस्क ॿियो आहे त सभई जिते किथे रिस्क आहे यानी हुनजी ज़रूरत जेका आहे प्रोविज़न जी जो हुनजी सस्टेन जेका उते जी लाइफ थींदी क़बर जी हिते जी लाइफ हीअ आहे माउ जे पेट में लाइफ ॿिए क़िस्म जी हुई क़बर में ॿिए क़िस्म जी आहे हिते हिन खां अॻु में जेको पंहिंजो असां हुआसीं बरज़ख में अलाए जिते बि माउ जे पेट में अचण खां अॻु में उते लाइफ ॿी हुई उते सभु कंहिंजो पंहिंजो रिस्क पंहिंजे पंहिंजे नमूने सां आहे रेहान उन माना में बि ऐं रेहान ख़ुशबूनि जी माना में बि ऐं फ्रूट व्रूट जी माना में बि रेहान जन्नत नईम नेमतुनि वारी जन्नतूं उनखे उते मिलंदियूं ऐं पोइ ॿियो ग्रुप जेको आहे उहो अम्मा इनकान मिन असाबिल ज़मीन पर उहे जेके असाबिल ज़मीन आहिनि उन्हनि खे सलामुल लक अलाह सुब्हानो ताला जी तरफ़ां फ़रिश्तनि जे तरफ़ां ऐं ॿिया जेके जिन्नती आहिनि उन्हनि जे तरफ़ां सलामुल लक तव्हांखे सलामती हुजे सलाम हुजे तव्हांखे मिन असाबिल ज़मीन जेके असाब ज़मीन जा असाब आहियो व अम्मा इनकान मिनल मुकज़्ज़बीन पर उहे जेके कूड़ा कंदड़ आहिनि उहे जेके ऐं दालीन जेके गुमराह आहिनि कूड़ा ऐं गुमराह उहे फ़नुज़ुलुम मिन हमीम तव्हांजे लाइ हमीम उहो जेको गरम पाणी वारो महिमानी आहे उहा सूरत रहमान में बि इहे टई ग्रुप हुया उते बि उन्हनि जे लाइ हमीम ऐं जहन्नम ऐं हमीम जे विच में पिए डोड़िया हिते बि उन्हनि जे लाइ उहो आहे नुज़ुल महिमानी फ़नुज़ुलुम मिन हमीमिन व तस्लियतु जहीम उछलजणु दाख़िल थियणु तस्ल सलाह माना बाहि बाहि ऐं सलाह उछलजणु उछलजे जो बाहि में यानी जहन्नम में उछलजण जी माना सलात मां निकिरे सलाम तसलियतुल जहीम इन हाज़ा लव हक़ुल यकीन इहे टई शयूं ॻाल्हियूं जेके आहिनि से यकीन वारी हालति हक़ यकीन आहे उते हिकिड़ो आहे इल्मुल यकीन जेको असांखे रुॻो मालूम आहे ख़बरुनि में ॿियो ऐनुल यकीन जेको असीं ॾिसूं था टियों ई आहे पंहिंजो हक़ुल यकीन जेको असीं ॾिसंदासीं वाक़ई ॻाल्हि इहा थी हक़ुल यकीन इहे यकीन जूं हालतूं इहे टे आहिनि इन हाज़ा लहुव हक़ुल यकीन फ़सब्बिह बिस्मि रब्बिकल अज़ीम हाणे ॿियो दफ़ो हिन ई साॻी सूरत में बिस्मि रब्बिकल आला सुभान रब्बिल आला व बिहम्दी सुभान रब्बिल आला व बिहम्दी सुभान रब्बिल आला व बिहम्दी जेको चइजे थो त सुभान रब्बिल अज़ीम व बिहम्दी सुभान रब्बिल अज़ीम व बिहम्दी हिन में रुकूअ में ऐं सुभान रब्बिल आला व बिहम्दी सुभान रब्बिल आला व बिहम्दी चइजे थो सजदे में सो हिते हीअ जेका सूरत आहे ऐं सूरत मार्ज उन में बिस्मि रब्बिकल अज़ीम आहे ॿ दफ़ा ऐं पंहिंजो अहिड़े नमूने सां हीअ सूरत जेका बनी आहे वाक़िया सा सूरत रहमान जी जीअं अर्ज़ु कयोसीं ऐं पंहिंजो अलाह साईं पंहिंजे छा नालो डॉक्टर इसरार साहिब खे जन्नत नसीब करे उन जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त इहो आइनू यानी मिरर इमेज आहे सूरत वाक़िया सूरत रहमान जो त अलहमदिल्ला मतिलबु त अहिड़े नमूने सां त रहमान शुरू थी दुनिया जे नेमतुनि खां पोइ हार्डशिप जेके जहन्नम जूं उन खां पोइ जन्नतुनि ॿिनि जो नालो जेके हेठियां जन्नतूं हुयूं आख़िर में वॾी जन्नत यानी जेको आला जन्नत हुई उन्हनि जो सूरत वाक़िया उनजे उबतड़ पहिरीं जन्नतुनि जी ॻाल्हि थी पहिरीं वॾी जन्नत जी पोइ उन खां पोइ ॿिए नंबर जन्नत जी असाबुल यमीन वारी जन्नत जी ऐं पोइ टे नंबर मतिलबु त काफ़रनि जी मुक़ज़्ज़बीन ऐं दालीन जी ॻाल्हि थी ऐं इहा सॼी सूरत जेका अहिड़े नमूने सां इख़्तिताम ते पहुती हाणे असीं हिते ख़तमु था करियूं अल्लाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम सुभान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हिन खां पोइ सूरत हदीद ईंदी उहा वरी पढ़ंदासीं हुनजो बि तालुक़ु हिन सां आहे जो सभु हिस्म रब्बिकल बिस्मि रब्बिकल अज़ीम हिते फ़रमाई त उहा सूरत शुरू ई थिए थी
सबा लिल्लाह माफ़ी समावात वल अर्द सां, उन करे कंटिन्यूअस ॼण हुन सूरत सां तालुक़ु आहे हुनजो। हालांकि हीअ मकी सूरत आहे, उहा मदनी सूरत आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अल बैत अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।